अस्सलाम वालेकुम फ्रेंड, क्या हाल चाल है? ठीक ठाक हो? अल्लाह के करम से आप सब ठीक होंगे, खुश होंगे, आबाद होंगे। अल्लाह ताला आप सबको ढेर सारी खुशियाँ नसीब फरमाए। आज हम फ्रेंड आपके लिए एक वीडियो लाए हैं जिसमें हम दिखाने वाले हैं, ये हमारे विलेज का एक फ़कीर है। इसका नाम है अली गुल अली गाड़ी साहब। ये हमें थोड़ा इंटरव्यू बताएगा। ये बताता है कि मेरे पास जिन्नत जो हैं हाज़िरी देने आते हैं। चलिए इसकी ज़ुबानी हम सुनते हैं ये क्या कह रहा है। चलिए फ्रेंड वीडियो की तरफ चलते हैं, देखिए वीडियो। हाणे तव्हां छह पर जो कटियो हूंदी भला कीअं नेठिजी? पर दा हे थोड़ा हुया वारन में जीत विझी विया रात जो भूत सन्ना उन्हीं जे करे वरी हेॾा लही वरी हिन ॾाढी खाली ॾे अची वरी छापरनि में काहे पिया पोइ वरी छापरनि में वेही वरी नक में हा वञनि। हाणे अञा त नक मां निकिरंदा था थियनि। अंदरि दिमाग़ में इलाही पिया वञनि नक मां। हा नक में हेॾऊं अञा राति नक में पखे जी हवा ते विया थी। हाणे आस्ते आस्ते वरी हेॾे ॿाहिरि निकिरनि वरी छॾियानि थो अहिड़ी हालत कननि में अलॻि। कननि में बि आहिनि अंदरि? हा कन में घणा आहिनि, थोड़ा आहिनि? हेॾो वार परे वारनि खे बि कटराए छॾियो आहे न, हिकु गंज कराए छॾियो आहे? हा बंद करायूं नंढा मरी वेंदा आस्ते आस्ते। न हे गंज कराईंदो त पोइ सिधो थींदो न कमु, हिकु कमु न जेके हूंदा सभु ख़तमु थी वेंदा जरासीम। हा जरासीम मरी जा विझी वेंदा तोखे कहिड़ी खपा। हाली त गंज काॾे विझंदा? गंज हुन ॿ टे चकर विझी विया मां सभु साफ़ कयो इलाही चकर पोइ बि वरी विझी वञनि नेठि इन करे छॾे ॾिनो अथसि भला धूड़ जी पाए न भला छापर मोजा उहे हिनजो दुनिया खां बि पर हाणे छा कयूं। फ़क़ीरनि जो रंग कहिड़ो आहे, कीअं हूंदा आहिनि फ़क़ीर? फ़क़ीर जो हूंदो हाणे जीअं सिज चंड ॾिसी वरी कीअं हूंदा आहिनि। सिज चंड? हा ॿियो वरी सिज अलॻि आहे, चंड अलॻि आहे। कोई आहे न हा फ़क़ीर नूर नमूने आहिनि न जीअं सिज चंड ॿरे थो ईअं माण्हू वांगुरु ॿरंदा। माण्हू ॿरंदो आहे छा? माण्हू किथे ॿरंदो आहे? माण्हू वांगुरु फ़क़ीर ॿरंदा आहिनि नूर बणियल आहिनि न उहो बि कहिड़े क़िस्म जा नूर कीअं भाउ ये फ़क़ीर ॾिस न जिन फ़क़ीर आहिनि छा मूंखे भला तव्हांजो इहो हिसाबु वली हिन हो फ़क़ीर वली हिन उहे वलियनि जी ॻाल्हि कयूं था असांजा हे फ़क़ीर जिन मां में असुरी वेठा आहिनि असुरी न तव्हां भाई न ईंदा अंदरि अमुर खां सवा अली वली जे अमुर ॾींदो न वली त मां वटि अची था सघनि वेही था सघनि घणी सां बाक़ी अमुर न आहे उन्हनि खे ॿाहिरियों टुटी वेंदा। हा ॿाहिरियों फिरंदा था तॾहिं उहो लहा थो मां तुंहिंजी मुंहिंजी जाइ जेको हिकिड़ो तो ई ॼाऊं उहा ॻाल्हि सभु ॿुधाइनि था पिया। वली अली खे असां ॻाल्हाईंदो मां पाण आहियां वली जो फ़क़ीरनि जो पाण थी ॻाल्हाइण थो पोइ ईअं थोरा ई आहे त फ़क़ीर मां सां ॻाल्हाइनि था पर उहो दिलि में हिकिड़ो नज़ारो रखनि था उन में मूंखे पाण लाहिणो पवंदो छा उहे हर भर जेको आवाज़ बीठा ॾियनि छा फ़क़ीर आहिनि कहिड़े क़िस्म जा ॾिस माना इहे नूर बढ़ियल आहिनि। हाणे तूं कहिड़े पीरनि फ़क़ीरनि जी ॻाल्हि थो करीं या जिन्हनि जी ॻाल्हि थो करीं? मां वलियनि जी ॻाल्हि थो कयां। माना वलियनि जी ॻाल्हि थो करीं? हा वली मुंहिंजा फ़क़ीर न आहिनि जिन्हनि जी ॻाल्हि नथो करीं? जिन आहिनि उहे ॿाहिरियों टुटी ॾियनि था पिया उहे बि तूं ॾिठा थो करें ज़िंदगी में कॾहिं जिन? मां ईअं बसि लहां थो पियो ॾिसां वरी छाजे लाइ ज़रूरत कोन्हे हर भल ॾिसां मिठो हर भल अॻु में तव्हां ॻाल्हि करे पिया मूं ॾे अचनि था जिन, मां ॾिसंदो आहियां माना राति जो अचनि था। हे भूत बणिजी था अचनि तूं असां इंसान भूत बणियल आहिनि पढ़ी अचनि था हिकिड़ो मथां बीहनि था मां त नथो लहां अखियुनि में पर मुंहिंजो लहनि थो वली दंदर में लहनि थो वली लहनि थो मुंहिंजो वली तुवारो वली उन्हनि खे झले थो वञे न वञी अथई लॻा आई अथई पोइ मिड़ई दामान कंदो अथनि वली वली मुंहिंजे ई साथ पोइ छा थो चए न वञो माना तव्हां काॾे बि न कयूं हलो माना गोड़ न कयो आराम करण ॾियो फ़क़ीर खे भला पोयूं उलरानियूं कंदा अचनि हे हथरा तूं भूत तोखे पढ़ी इंसान तोखे भूत कयूं तूं बि बणिजी वेंदे भूत असां वरी कीअं थींदा असां इंसान आहियूं अचरे मख़लूक़ात आहियूं हो त किफ़ायत आहे पंहिंजो नज़ारो किफ़ायत असां भूत वरी कीअं थींदासीं असां इंसान अलॻि आहियूं न सर टुटी ॾींदा था असां मिटी मां ठहियल आहियूं उहो बाहि मां ठहियल आहिनि भूत हाणे मिटी मां जा भाउ
असांखे कुदरत वारे मिट्टी मां पैदा कयो आहे, हुनखे बाह मां पैदा कयो अथई। इहा बि तव्हांखे न आहे ख़बर न फ़क़ीर साईं। बाह मां ठहियल आहिनि न, असां बि मिट्टी जा ठहियल आहियूं, असां अंदरि वेंदासीं मिट्टी मरंदासीं न। फ़क़ीर साईं तव्हां सिधी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां हे पूरी दुनिया खे ॿुधायो असांखे, हे पूरी दुनिया तव्हांखे ॾिसे थी मत, हे मज़ाक आहे पूरी दुनिया तव्हांखे ॾिसे। मां छाजे लाइ भरींदो, मूंखे न आहे ॾेखारिणो, पूरी दुनिया खे छा पूरी दुनिया खे पैगाम ॾे न पंहिंजो, ख़बर पए न कीअं फ़क़ीर अचनि था माण्हू। सभिनीनि खे ख़बर आहे। माना हे तुंहिंजो इंटरव्यू हले थो, हिन पूरी दुनिया तोखे ॾिसे थी, जीअं फिल्म में को ॾिसंदो आहे सीन हलंदो आहे ॾिसे को, हिन महिल तुंहिंजी इंटरव्यू हले थो, पूरी दुनिया तव्हांखे ॾिसे थी। ॾेखारियोसीं ज़ाहिर ज़रूर फ़क़ीर ॿियो छा कयूं असां, ज़ाहिर ई ॾेखारियोसीं, स्कूटरनि ते लारियुनि ते कारुनि ते सभिनीनि खे ॾेखारियोसीं ज़ाहिर, ॿियो छा कयूं वञा, सभिनीनि खे लही ॾेखारियो अॼु मां, बाक़ी हकलूं छाजियूं मुंहिंजूं ऐं बड़धक छाजियूं। हाणे हिते फ़क़ीर आयो नज़र अचे थो हिते? केरु हिते को वेठो आहे असां गॾु? हिते हाणे तोखे नज़र हुआ, अख ई कोन्हे तुंहिंजी, तोखे कीअं नज़र ईंदो? तोखे नज़र अचे थो? तव्हांखे मूंखे अचे थो। कहिड़े हंधि वेठो आहे, कहिड़े पासे बि तूं मोबाइल में न भर हुई, मूवी त भरिजे त ख़बर पए न असांखे, दुनिया खे ख़बर पए न। सम्झे जिन भूत तुंहिंजा मलाइक आहिनि उहो मोबाइल भरींदी छा? मलाइकनि खे न भरे, जिननि खे त भरींदो न, जिन त आहिनि न भाऊ बि। माटी हलायां थो, मूंखे ख़बर आहे जिननि भूतनि जी, मां मुकामल भूतनि सां पंहिंजो बाइकाते मुकमल थी आयो आहियां। माना मुकाम मां थी आयो आहियां, हुते बीठा थी फ़क़ीर साईं कचहरी करे करे वरी खिली पियो पए। गला ॾे जो गला थी वियो रूह जो, बंडी वारे जो रूह थी वियो। हाणे जेको रूह आयो तव्हां वटि मंडी वारो आयो? हा उन्ही जो रूह गलाएसीं, गाॾी वरी न। हाणे जंहिं महिल तव्हां फ़क़ीर अचनि था त माना तव्हांखे कीअं महसूसु थिए थो? माना हे नसवार कॾहिं कढी ॾियो था? माना नसवार बीठो आहे या हो बीठो आहे, वरी इहो भरींदे छा भला? हाणे हेठि कर, हेठि हेठि थियल आहे न खेर आहे जो। उन मां ज़िले कम आया आहिनि, माना अलाए कीअं थी आयो आहियां, सूर्य न ॿुधा सॼा। हाणे तूं वज़ीर आज़म खे पैगाम ॾे भली, हिते हिन में ॿुधायसि। वज़ीर आज़म मां पाण ई थींदुमि, पर मां थोरो चाड़ में जड़ी महिल आयुमि त वज़ीर आज़म मां खां वधीक कोन्हनि खे, पर हाणे हिन महिल छा तोखे चऊं? माना तव्हां वज़ीर आज़म जी बसि हुकूमत आहे, मुंहिंजी हुकूमत कोन्हे छा? तव्हांजी बि हुकूमत आहे? माना मुंहिंजी हुकूमत आहे पूरी पूरी, हिन हुकूमत खे ढुकाए मारींदो, हिन गवर्नमेंट खे तव्हां ढुका मारींदो? ढुकाए खां भॼाए छॾे हुकूमत पुॼंदी हिननि वज़ीर आज़म जी। माना हे हाणे लहंदो वज़ीर आज़म त वरी पोइ तव्हां वज़ीर आज़म थींदो? थी थो सघे, मां बि थी सघंदुमि, छा न थी सघंदुमि, मां न हलाए सघंदुमि बादशाह हिननि जी आहे दुनिया मिल्कियत। न उहो कीअं हलाईंदो तव्हां नेठि, थोरो ॿुधायो न असांखे तरीक़े सां। जीअं हलाइनि था तरीक़े सां हाणे उहो ई हलाईंदासीं। तव्हां कहिड़े शहर में वेठा आहियो हिते? हाणे त वेठा आहियूं नालो इहो वठिणो न आहे, ॿियो शहर जो नालो ॾिसूं। नालो छा आहे तव्हां जहिड़े शहर में वेठा आहियो हिते, उनजो नालो छा आहे? असां हिते वेठा आहियूं बाकराणे शहर में। बाकराणो किथे आहे? कहिड़े पाकिस्तान जे कहिड़े एरिया में आहे? बाकराणे शहर खां इहो कोरते वेठा आहियूं, शहर आहे असांजो बाकराणो तालुको। मडबाऊ न आहे वेठो तूं? असुल ॻोठ तव्हांजो कहिड़ो आहे? असुल असुल बाकराणे शहर जा आहियो? बाकराणे जी हद में असांजो शहर आहे, असां वेठा आहियूं हुते। कहिड़ो आहे शहर जो नालो? नंढड़ा
नालो ॿुधायो न हुनजो छा आहे नालो? असां फरीदाबाद में वेठा आहियूं सम्झो। माना फरीदाबाद वेठो आहीं हिनमहिल? फरीदाबाद बस। हिनमहिल तूं ताज़ा पकवान खे मशहूरु थो करें। ताज़ा पकवान वरी पाण खे बि हणंदे छा पकवान इहे ॾियनि। हे ताज़ा पकवान खे टेक ॾेई वेठो आहीं उहो मशहूरु थो करे वेठो। मुंडियूं हिकिड़ियूं नांग जूं हेॾे होॾे हाणे हे ॿियो फ़क़ीर आहे बि। हे फ़क़ीर साईं इहो बि आहे साईं, हे ॾिसो। अब हेॾे आ फ़क़ीर साईं, हेॾे आ तूं बि। हे फ़क़ीर साईं वियो भाउ वियो। फ़क़ीर साईं तव्हांजो नालो छा आहे फ़क़ीर साईं? अरे हुन छोड़ मरे सही तूं भरवा होॾे अपना चया नालो छा आहे फ़क़ीर साईं तव्हांजो? छा आहे नालो? शीरू? शीरू या शिराज? शिराज गारियूं न ॾे भाउ, हे तुंहिंजी रिकॉर्डिंग थिए थी, गारियूं न ॾे। वरी काॾे थो वञे? भाउ हिन फ़क़ीर खे ॾे भाउ, ॿी वठंदो हले छा? छा थो भला भरी हा सर, हो फ़क़ीर हुयो, हाणे तव्हां ॿुधायो सर। मां हाणे कहिड़ो वधीक ॿुधायां, हिन ते भरे थो पियो ॻाल्हाइण बि। हाणे मां कहिड़ो ॻाल्हायां? मां आयो सुठो हिसाब तव्हां पुछंदो कोन, मां छाजे लाइ आयुसि हेॾे फिरंदो। हाणे तव्हां बाक़ाइदे जे भरिसां वेठा आहियो फरीदाबाद में, पोइ अॻिते? उते हाणे छा कयूं, ज़बर धुमर हणूंसि या भला। तव्हांखे कहिड़ो वणंदो आहे, अदाकार कहिड़ो वणंदो आहे फिल्मनि में? अदाकार सां पाण आहियूं अदाकारनि खां वधीक न, पोइ बि ॾिठे जवानी में फिल्मूं ॾिसंदा हूंदव? जवानी फिल्मूं ॾिठियूं अथसि, जवानी जा जोश घणेई ॾिठियूं अथसि फिल्मूं। कहिड़ी फिल्म भली आहे तव्हांखे वणंदी? मिथुन चक्रवर्ती वणंदो अथव, सनी देओल, अनिल कपूर? इहो परो थी वियो छा टेम? हा सर, ॿुधायो न असांखे अदाकार कहिड़ो वणंदो आहे तव्हांखे? कहिड़ो अदाकार तव्हांखे वणे थो? अदाकार मूंखे कहिड़ो वणे थो? हा, अदाकार सभु सोन हिन पोइ बि हिकिड़ो दिलि जी हूंदी आहे न। माना कहिड़ो वणे थो अदाकार? नेट पोइ ॿुधायो, ख़बर पए असांखे, तूं अदाकार त ॿुधायो। हा, माना अदाकार फिल्मूं न ॾिसंदा तव्हां? ज़रूरु को एक्टर त हूंदो न पसंदि जो? अदाकार दिलचस्पी असांजी ॾिसंदा आहियूं, दिलचस्पी कोन्हे का पंहिंजे अदाकार सां। माना बसि ईअं फिल्म ॾिसंदा आहियो, बसि जेकी कहाणी ॾिसंदा आहियो बसि? हाणे माना कमकार सफ़ा ख़तमु आहे, बाक़ी को बसि माना फ़िलहाल कमकार कोई नथा करे सघो? माना फ़क़ीरनि खे चओ त तव्हांखे माना जेको आहे न कमु करणु ॾियनि, मज़ूरी बज़ूरी कयो, को हकीलाल जी माण्हू कमाए कुझु रोज़ी करे। माना हाणे बसि मोकल थी वई तव्हांजी माना कमाइण खां? माना बसि छुटी थी वई आहे माना कमाइण खां? सही। हाणे जेका तव्हांखे ज़िंदगी सुकून सां गुज़ारण जे माना सुम्हणु आराम करणु बसि? हिनमहिल त तव्हां वॾा ऑफिसर पिया लॻो असांखे। हालात तव्हांजा ख़राबु किथे न भाउ, हे छप ॾाढी चट लॻी पिया, हिनमहिल तव्हां वॾा ऑफिसर था लॻो। फ़क़ीर साईं, हाणे अवाम खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो, ॿुधायो? हाणे अवाम हाणे हे पूरी दुनिया तव्हांखे ॾिसे थी, उहो बि पैगाम ॾियो पूरी दुनिया खे। कहिड़ो पूरी पैगाम ॾियां? जहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो माण्हुनि खे, अवाम खे चयो। पैगाम को बि नथो ॾेई सघां, हिन महिल न आहियूं पैगाम ॾियण जहिड़ा, ख़ाली पैगाम बीठा ॾियूं।
पैगाम घणो लारायो आहे, हद खां वधीक वाकुली फ़क़ीरनि जो वलीहनि जो न छॾियो आहे को लुडी कपूरी जंग जा जानवर इहे सभु नांग जीत भलाऊं सभु ॿुधाया अथनि। एतिरो इंटरव्यू मां ॾिनो आहे जो पैगाम जो दुनिया में ई को पैगाम न ॾींदो जो अञा छा कयां मां। ॿुधायो न आवाम खे त हाणे तव्हांजी वॾी वॾी महिरबानी असांजी वीडियो तव्हां ॾिठी। हा आवाम खे चऊं वरी वरी महिरबानी ॾिठी महिरबानी उन्हनि जी काई असांजी महिरबानी कोई हा तव्हांजी महिरबानी तव्हां इंटरव्यू ॾिनो हुनखे ॿुधायो तव्हां हेॾो सारो भला यको चिटिंग कंदेसि जा न थोरो हुनखे तव्हां ॿुधायो न उहो वेठा आहिनि इंतज़ार में चवंदा वरी चवंदा कॾहिं फ़क़ीर साईं असांखे माना कचहरी करण जो मौक़ो ॾींदो कोन्हे जो जॾहिं चाड़ में आयुसि त पोइ वरी ॾेखारींदोमांव सभिनीनि खे हाणे फ़िलहालु माना अला हाफ़िज़ अमन बसि हाली चवां फ़िलहालु ख़ुदा हाफ़िज़ याली वधो वरी जेॾी महिल चाड़ में आयुसि मां उथियुसि न तव्हांखे ॾेखारींदुमि मज़ो चओ अहिड़ो मां बसि जो ईअं लमंदा वेंदो सभु हिकिड़ी बुख में कुल फ़िलहालु कंदोमांव फिरण ठीकु आहे हे वञे थो हाणे हे फ़क़ीर साईं बसि हाणे पंहिंजे मूड खां ख़तमु थी वियो आहे हाणे महिरबानी तव्हां सभिनी फिरण जी ओके ख़ुदा हाफ़िज़।